न्यूज़ सईदाबाद में सिंधियाना न्यूज़ नेटवर्क के रिपोर्टर सिकंदर समो मूजिब मटियारी जिले में न्यूज़ सईदाबाद तहलके डेंगी मलेरिया बुखार की वबा सबब हॉट स्पॉट है। उनके नज़र में रखंदे इतने खुसूसी तवज्जो दिनो पियो वञे। 10 ॾींहं खुसूसी तौर मच्छरमार स्प्रे करायो वेंदो। डेंगी और मलेरिया बुखार के अंग के बुड़ीअ ताईं पहुचाइण लाइ मुआशरे के सभिनी फ़र्दनि खे पंहिंजो किरदार अदा करणु घुरिजे। बरसात का पोइ उन्हनि वबाउनि जो ख़ात्मो न थी सघियो आहे, जंहिंजी ज़िम्मेवार डिस्ट्रिक्ट हेल्थ इंतज़ामिया आहे। अहिड़ो इज़हार यंग एक्शन ऑर्गेनाइजेशन की टीम एक प्रोग्राम में कयो, जंहिंमें इंजीनियर यूसुफ गुल मेमून, माशूक अली जमाली ऐं ॿियनि डेंगी मलेरिया बुखार का बचाव वारे घबरायो न एहतियात कयो जे उनवान हेठि सिहत खाते मटियारी ऐं यंग एक्शन ऑर्गेनाइजेशन न्यूज़ सईदाबाद पारां न्यूज़ सईदाबाद के स्कूल गुल ग्रामर हाई स्कूल में सेमिनार में कयो। हिननि चयो त 17 सदी का वठी दुनिया अंदर मुख़्तलिफ़ नालनि सां डेंगी वबा हले पई। हिन दौर में वरी डेंगी वायरस के नाले सां बीमारी फैलिजी रही है, जंहिंजी सफ़ाई सां गॾु वैक्सीन ऐं एहतियात सां कंट्रोल करे सघिजे थो। हिननि अवाम खे अपील कई त सिहत खाते पारां जारी कयल एहतियाती उपाउनि खे घर पाड़े ॻोठनि शहरनि ताईं इस्तेमालु करणु घुरिजे त जीअं हिन मुज़ी मर्ज़ मां छुटकारो हासिल थी सघे। फाउंडेशन के मुज़फ़र हुसैन तवक्कल, कोचिंग सेंटर न्यूज़ सईदाबाद के उमेर गुल, शहरनि शागिर्दनि, उस्तादनि, समाजी कारकुननि समेत वॾे अंग में शिरकत कई।